अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम आहियां शफ़ीमद लाखो। अॼु चौथे रमज़ान जी सहरी टाइम आहे ऐं अॼो त वेहूं ऐं क़ुरान जे नूर सां पंहिंजे दिलनि खे भरियूं। ही क़ुरान आहे ऐं रमज़ान में क़ुरान शरीफ़ खे ॿुधण जो फ़ाइदो त इहो क़ुरान क़यामत ॾींहुं तव्हांजी शफ़ाअत कंदो त या अल्लाह हिन मुंहिंजे करे राति जी निंड पिटाई। अल्लाह ताला असांखे तव्हांखे सम्झाता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जेका मां सूरह आल इमरान ते पहुतो आहियां, आस्ते आस्ते सॼे क़ुरान जी एंड कंदासीं। लल तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिबून। चए थो ॾिसो, के शयूं तव्हांखे वधीक प्यारियूं हूंदियूं आहिनि, पोइ तव्हां उहो अलाह जे रस्ते में कंहिंखे न ॾींदा आहियो। चए थो त पोइ तव्हां कॾहिं बि चङाईअ खे कोन पहुचंदो जेसि ताईं उन शइ खे ख़र्चु न कंदो जेका तव्हांखे वधीक प्यारी आहे। ऐं जेके दुनिया में पैसे खां वधीक का शइ प्यारी कान्हे का, त तव्हां चवंदो यार मां अलाह जे रस्ते में ॾींदुसि त मां खुटी पवंदुसि। न, वो मां तुनफ़िकू मिन शयुनि, जेको बि अलाह जे रस्ते में ख़र्चियो था उहा सुठी बि हुजणु खपे। फ़ इन अलाह बि अलीम, छो त अलाह हुनखे ॼाणंदड़ आहे। माना उहो हलाल हुजे। जेको तर्जुमो आहे अमरोटी साहिब जो, त चङाईअ खे एसी कॾहिं न पहुचंदो जेसी जिन शयुनि खे दोस्त रखंदा आहियो, माना प्यारियूं अथव, तिन मां अलाह जे वाट में न ख़र्चो। ऐं जेका शइ अलाह लॻ ख़र्चो सां भली हुअणु घुरिजे, छो त अलाह उनखे ॼाणंदड़ आहे। अॻिते थो अलाह ताला फ़रमाए त हाणे ॾिसो न, मां तव्हांखे त चवां थो त हिन जा वेद जेके आहिनि हिंदुनि जा 50-60% साॻा आहिनि, पर 40% हुन में ख़ताऊं आहिनि वॾियूं। त हाणे ईअं न थिए जो हाणे असां वरी उहे जेके उन जूं ख़ताऊं आहिनि 40% वरी असां उन खे बि वञूं। ईअं न थींदो। या यहूदियुनि जूं या ईसाइनि जूं। अलाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतीयू फ़रीक़न मिनल लज़ीना ऊतुल किताब। जेकॾहिं तव्हां उन पोर्शन ते जेको तव्हांजे क़ुरान खां ॿाहिरि आहे, उन मुखालफ़त में आहे, जे इन्हनि जी इताअत कंदो, युरद्दूकुम बअद ईमान काफ़िरीन, त पोइ तव्हांखे काफ़िर करे फेराए छॾींदा। मिसाल तौरु बाइबल में हो था चवनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो पुटु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां उन आयत ते जेका उहा उन इंटरप्रेट कंदव त इहो माण्हू काफ़िर थींदो। अलाह खे त पुटु ई कोन्हे को। अलाह चए थो मूंखे पुटु किथां ईंदो जॾहिं मूंखे घर वारी कान्हे, या क़ुरान जी आयत जो तर्जुमो थो ॿुधायांव। त तंहिंजे करे चए थो त कैफ़ तकफ़ुरून, तव्हां इन्हनि अहले किताब जे उन्हनि पोर्शन ते जेके शिरक ते आहिनि, जेके क़ुरान सां उन्हनि सां उहे आयतूं नथियूं मिलनि, त उन हूंदे तव्हां कीअं काफ़िर थींदव उन्हनि खे मञी। अंतुम तुतला अलैकुम आयातुल्लाह, जो जंहिंखे क़ुरान तव्हां वटि मौजूदु आहे, पंहिंजी ॿोलीअ में अथव, तव्हांजो क़ुरान उहो आहे जेका तव्हां पंहिंजी ॿोलीअ में सम्झो था, ऐं इहे तव्हांखे क़ुरान जूं आयतूं पढ़जनि थियूं। फ़ीकुम रसूल हू, ऐं वरी तव्हांजो पैगम्बर अव्हां में आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेके पंहिंजो इर्शादात छॾे वियो आहे। वमई यअतसिम बिल्लाह फ़क़द हुदिया इला सिरातिन मुस्तक़ीम, जेको अलाह जे दीन खे चंबड़ी वठंदो तंहिंखे बेशक सिधी वाट ॾांहुं रस्तो ॾेखारियो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं पुछो त या अल्लाह या रसूलुल्लाह अई ख़ल्क़ अजब इलैकुम ईमानन, त नबी साईं पुछो साहबिन खां, तव्हां मूंखे ॿुधायो त सभिनी खां अलाह जी ॾाढो बहितरीनु मख़लूक़ात कहिड़ी आहे? त कालूफ़ नबीयुनि चईसीं नबी आहिनि। चई बिल्कुलु। वमा लहुम ला वही यंज़िल, चई नबी त ज़रूरु बहितरीनु मख़लूक़ थींदा, छो उन्हनि उहे छो न थींदा, छो उन्हनि ते त अलाह जा फ़रिश्ता लहनि था ऐं उन्हनि ते वही थी लहे। त पोइ चऊं त फ़नहुन, पोइ असां साहबी वाला बहितर इंसान आहियूं। त नबी साईं चयो वमा लकुम ला तुमिनू अना बैन अज़हरकुम, चई तव्हां छो न नेक थींदो, ऐं तव्हां में जो वेठो आहियां अलाह जो रसूल। त पोइ नबी साईं फरमायो न, इन अजब ख़ल्क़ ईमान ले क़ौमी यकूनन में बादी, चई असल में बहितरीनु या अजब इंसान उहे हूंदा जेके असां खां पोइ न ईंदा। यजिदून सुहफ़न, हे क़ुरान उन्हनि खे मिलंदो, फ़िया किताब यूमिन बिमा फ़ी, ऐं पोइ उन ते अमल कंदा त क़ुरान सचो आहे। इहे आहिनि जेके इन्हनि ते असांखे अजब थो थिए, इहे अजीब इंसान आहिनि। तंहिंजे करे अलाह ताला या लज़ीन आमनुत्तकुल्लाह हक़ तुक़ाती, ए ईमान वारो अलाह खां एतिरो डिॼो जेतिरो जो हक़ु आहे। वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, ऐं मुस्लमान हुजण खां सवाइ मरिजो न। माना तौबह करे मरो, क़ुरान खे पढ़ी मरो, माना करे मरो, छो त तव्हांजो हिन ही कोर्स जो किताब मां तव्हांजो पेपर हलेव पियो थो अॼु बि। हींअर बि तव्हांखे मार्कूं पियूं थियूं मिलनि। ख़बर न आहे त तव्हां कोर्स पढ़ियो ई कोन्हे, कीअं तव्हां पास थींदव। तंहिंजे करे वला तमूतुन व इल्ला व अंतुम मुस्लिमून, मां त हिनजी माना कंदुसि त मरण खां अॻु में कोर्स त पढ़ी वठो त तव्हांखे पास थियणो आहे, ना पास अमल करिणो आहे न करिणो आहे।
वातसूं बिहब्लिल्लाह जमिया। हाणे हिते छा थो तर्जुमो आहे, हिन क़ुर खे सभई चंबड़ी पओ। वला तफ़रक़ू, न चंबड़ंदव त फ़िरका थी पवंदव। फ़िरका आहिनि, अंग्रेज़नि कहिड़ा फ़िरका ठाहिया। जॾहिं अंग्रेज़ हिंदुस्तान में आया त सिर्फ़ु सभु अहनाफ़ आहे, लेकिन इहे बरेलवी, देवबंदी, अहले हदीस, इहे सभु अंग्रेज़नि ठाहिया। त चए थो व तसुम, ऐं पोइ अंग्रेज़नि इहो चयो त हिन क़ुर खे चंबड़ी न पओ, क़ुर जी माना न करणु ॾियो। व तसुम बिहब्लिल्लाह जमिया वला तफ़रक़ू वज़कुरू नेमतुल्लाह अलैकुम, ऐं पोइ पाण ते अलाह जी नेमत खे यादि कयो जॾहिं पाण में वेरी हो, मुख़्तलिफ़ फ़िरका हो, अलाह ॻाल्हि थो करे। पोइ अव्हां जे दिलनि में मेलाप विधाई, माना अल्लफ़ बेन कुलूब कयुमि, ऐं पोइ तव्हां भाउर थी पियो, त तव्हां पाण में भाउर थी पियो। मके जा मुशरिक ईअं हूंदा न, विरायल हूंदा। ऐं वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतन मिनन नार, ऐं अव्हां दोज़ख जे खॾ जे भर ते हुओ, पोइ अव्हां खे खां छॾायईं, अलाह तव्हांखे इन खॾ खां उर्ते कयो। अहिड़ी तरह अव्हां लाइ पंहिंजूं निशानियूं बयानु कंदो आहे त मन हुई लअल्लकुम त हिदायत वारा थियो। अलाह नबी साईं फरमाए थो त इन अलाह यरदा लकुम सलासन, हदीस शरीफ़ में अचे थो, अलाह खे तव्हां टिनि ॻाल्हियुनि में अलाह तव्हां सां राज़ी थिए थो, ऐं टिनि ॻाल्हियुनि खे अलाह इन खे पसंदि कोन थो करे। पहिरियों त जेके टे शयूं जेके तव्हां खां ख़ुशि थो थिए, उहा आहे त अंताबदू वला तुशरू बि शइ आहे, अलाह खां घुरो, अलाह खां सां ॿी कंहिं हस्तीअ खां न घुरो जेको मरी चुको आहे, जहिड़े खे घुरी सघिजे थो। उहा अंता तसूम बिहब्लिल्लाह जमिया, ऐं क़ुर खे सभु चंबड़ी पओ, वला तफ़रक़ू, ऐं फ़िरकनि में न पओ। ऐं जेके शयूं अलाह खे पसंदि आहिनि उहा लकुम कील वकाल, माना घणो बकवास करणु, हेॾां जी ॻाल्हि हेॾे जी ॻाल्हि, कसरत सुवाल, सुवालनि जी कसरत, व इज़ातुल माल, ऐं फज़ूल पैसो विञाइणु, शादियुनि में हिननि में ग़रीब खे कोन ॾींदा, पर पोइ शादियुनि में ॻाइणनि वारनि खे अलाए केतिरो कंदा। अलाह फरमाए वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन अल ख़ैर व यामुरू बिल मारूफ़ व यनहून अनिल मुनकर, बेशक तव्हां में अहिड़ो ग्रुप हुजे जेको ख़ैर जो हुकुम करे ऐं बुराई खां रोके। ख़ैर जो हुकुम करणु आसान कमु आहे, अदा नेक कयो, अदा निमाज़ पढ़ो, लेकिन यनहून अल मुनकर असल मोमिन जो शान आहे। यनहू बुराईअ खां रोकणु, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जिहाद करणु, राशियुनि सां मुक़ाबिलो करणु, उन्हनि खे एक्सपोज़ करणु, असल इहो कमु आहे। व उलाइकुल मुफ़्लिहून, इहे ॿई कम जेके कंदा त पोइ इहे फ़ाइदो, बाक़ी रुॻो नेकीअ जो कमु करणु ऐं बुराईअ खां न रोकींदा पोइ इहो फ़ाइदो कान थी ॾिए। छाकाणि त क़ुर में अचे थो न, जॾहिं हो मच्छीअ वारा जेके मच्छियूं खॾ में कंदा हुआ त पोइ हिकिड़ा हुआ जेके हुननि खे चवंदा कुझु कोन हुआ, ऐं ॿिया वरी हुन सां रिश्ता टोड़ींदा हुआ, असीं तव्हांजी शादी न खाईंदासीं, तव्हां कोन, छो त तव्हां गुनाह था कयो। त उहो जेको विचूं तबिको रुॻो नेकीअ जो कमु चवंदो, उहो चवंदो छॾियो, अलाह पाण ई पुॼंदनि। त अलाह क़ुर में जॾहिं अज़ाब आयो त अंजई नल लज़ीन यनहून अन सू, सिर्फ़ु उन्हनि खे बचायोसीं इन अज़ाब खां जेके बुराईअ खां रोकींदा हुआ। तंहिंजे करे रसूल असां फरमाए थो मंदरा मुनकरन, हाल मां उर्दू में पढ़ां थो माना हिन जी, कि तुम में से जो शख्स, मां अञा हाणे सिंधी तर्जुमा, जो शख्स किसी बुराई मुयसर को होता देखे फिर उसे अपने हाथ से उसे बदलने की कुदरत रखता हो तो उसे चाहिए कि उसे ताक़त अथव त बुराई खे हथ सां रोकियो, फिर अगरि ताक़त न अथव त पंहिंजी ज़बान खां हुनखे रोकियो, जेकॾहिं इन जी बि ताक़त न अथव हुनखे बुरो सम्झो, इहो ईमान जो आख़िरी दर्जो आहे। अलाह फरमाए वला तकूनू कल्लज़ीन तफ़रक़ू, ऐं उन्हनि जहिड़ा न थियो जिन फ़िरको थी विया आहिनि। फ़िरको कहिड़ो थींदो आहे? फ़िरको उहो आहे जेको पंहिंजे नाले जी मस्जिद ठाहींदो, उनखे फ़िरको चइबो आहे। जमायत मस्जिद कान ठाहींदी, मिसाल तौरु जमायतूं आहिनि, जमायत इस्लामिया, तंज़ीम इस्लामिया, शुबान मुस्लिमीन आहिनि, तहरीक इस्लामिया, इन जे नाले ते का मस्जिद कान्हे। डॉक्टर साहिब चयो असांजे नाले ते का मस्जिद कान्हे। जमायत हर मस्जिद में कमु कंदी, जमायत इहा आहे, पर फ़िरको उहो आहे जेको ॿिए खे काफ़र सम्झे। हाणे ॾिसो न, असां वटि 40% हिकिड़ो फ़िरको आहे, 40% ॿियो फ़िरको आहे। हिकिड़ा चवनि त हे अलाह जे रसूल जा गुस्ताखनि वाजिबुल क़त्ल आहिनि, पर हो हिननि जे नाले चवनि ही शैतानी लश्कर आहे जिते असांखे हमलो, माना 80% पाकिस्तानी त पाण खे काफ़र था चवनि, हो हुनखे चए, हो हुनखे चए। त चए थो वला तकूनू कल्लज़ीन तफ़रक़ू, अवां उन्हनि जहिड़ा न थियो जेके फ़िरको फ़िरको थी विया आहिनि। में बाद मां जा हुमुल बैना, जॾहिं की हुन वटि क़ुर आयो आहे जंहिं ते अची उहे हिकु थी सघनि था, ऐं क़ुर आयो आहे बैनात, माना चिटियूं आयतूं, का मुश्किल कान्हे हिन क़ुर जे मायनि में, अंदरुनी का माना कान्हे। व उलाइक लहुम अज़ाबुन अज़ीम, इन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे जेके फ़िरके वारियत कनि था। तंहिंजे करे हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो असां वेठो त चए थो त तव्हां खां पहिरीं जेके माण्हू हुआ उहे अहले किताब में 72 फ़िरका थी विया, ऐं हीअ जेका मुंहिंजी उम्मत आहे इहा बि मुंतशिर थींदी, बाहि में वेंदी, हिकिड़ो जन्नत में वेंदो, ऐं फ़िरको ऐं
पंहिंजो तंहिंजे करे हुन फरमायो त अनकरी मुंहिंजी उम्मत में अहिड़ियूं क़ौमूं हूंदियूं गुमराहियूं नफ़्सानी ख़्वाहिश अहिड़ी तरह हिक ॿिए खे ईअं डुकंदा जीअं कुतो हिक ॿिए खे पागल कुतो जेको बीमारी हूंदी आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए फ़िरके जी ॻाल्हि थो करे। तंहिंजे करे चए थो कुंतुम ख़ैर उम्मतन उख़रिजत लिन्नास। अॻिते चए थो लईसू सवान मिन अहलिल किताब उम्मतन, उहे सभु हिकु जहिड़ा न आहिनि। माना जेके अहले किताब आहिनि इन्हनि में बि नेक शख़्स आहिनि, हालांकि हुननि वटि 60% क़ुर वारो आहे, पर थी सघे थो उन 60% ते अमल कंदा हुजनि। लेसू सवान, इहे सभु हिकु जहिड़ा न आहिनि। मिन अहलिल किताब उम्मतूं क़ाइमतुनि, के अहले किताब मां अहिड़ा आहिनि जेके उहे बि सिधे रस्ते ते आहिनि, जो अलाह जो आयतूं राति जे वक़्त में पढ़ंदा आहिनि, उहे निमाज़ पढ़ंदा आहिनि। इहे केरु आहिनि? अहले किताब आहिनि, माना पंहिंजनि किताबनि ते नेक शख़्स बि आहिनि, इन्हनि में नेक बि आहिनि। ऐं यूमुन बिल्लाह, उन्हनि जो अलाह खे मञनि था, वल यौमिल आख़िरत, ऐं आख़िरत जे हिसाब किताब खे मञनि था। भई यामुन बिल मारूफ़, ऐं चङनि कमनि जो हुकुम कनि था, यनून अल मुनकर, बुराद खां रोकनि था, युसारुन फिल ख़ैरात, ऐं चङा आहिनि दीन मञण में अॻराई कनि था, माना NGO ठाहिनि था, ग़रीबनि जी मदद कनि था, ॿोॾुनि जे ज़माने में अची कनि था, पंहिंजो जेको आहे सो यतीमनि खे पालीनि था। उलाक में सालीन, इहे भलारनि मां आहिनि। हाणे अलाह उन्हनि जो हिसाब पाण कंदो, असां त का दावा कोन था कयूं, पर जेकॾहिं उहे पंहिंजे किताब जे नेक अमलनि ते अमल कंदा त अलाह उनखे अजुर ॾींदो। अलाह चए थो त इन मिन अहलिल किताब लिमन युमिन बिल्लाह व उनज़िल इलैका व उनज़िल इलैहिम, बाक़ी अहले किताब मां के अहिड़ा आहिनि जिन खे अलाह खे ऐं हिन क़ुर लाथो आहे, तोखे ऐं क़ुर खे ऐं तोरे लाथो आहे, उहे अलाह मञनि था। ऐं ख़ाशिन ला, ऐं अलाह खां आजिज़ी कंदड़ आहिनि। ला यशरून बि आयत ला समनन कलीला, अलाह जे आयतुनि खे विकिणनि कोन था त चंदो मिले फलाण में। विकिणो कंहिंखे चइबो आहे? आयत लिकाइण। त मां हीअ आयत ॿुधाईंदोसां त असांजा चंदा बंदि थी वेंदा, असांजो पेतियुनि में चंदो कोन पवंदो, इहे विकिणनि था। उलाइक लहुम अजरुम इंद रब्बिहिम, पोइ अहिड़ा माण्हू जेके नेक थियनि था, अलाह जूं आयतूं कोन था विकिणनि, अलाह खे मञनि था, आख़िरत खे मञनि था, क़ुर खे मञनि था, इन्हनि जे लाइ पालण वठण अजुर आहे, छो त अलाह सिगो हिसाब वठंदड़ आहे। हाणे चए थो त किन, अलाह चए थो अल्लज़ीन उख़्रिजू मिन दियारहिम बग़ैर हक़िन, हिकिड़ा माण्हुनि खे सननि ॻोठनि मां धिके कढियो वियो, इला ऐं यक़ूलू रबुन अलाह, जो अलाह खे मञनि था, त उन्हनि खे बेइज़्तो कयो वियो, उन्हनि खे कढियो वियो। अलाह चए थो त मां इहा जेके हाणे मिसाल ॾिसो यहूदी आहिनि, हींअर उहो फ़लस्तीन सां विड़ियो वेठा आहिनि त इहे अलाह खे मञनि था ऐं अलाह जे रसूल खे मञनि था, हाणे उनखे लोधनि था। पर अलाह चए थो वलौला दफ़उल्लाह नास बादुम बादिन, यानी जेकॾहिं किन माण्हुनि सां किन खे अलाह न टारिया, माना इन्हनि जे ख़िलाफ़ु वरी अलाह अहिड़ी का तयारी कंदो, अहिड़ी का क़ौम मोकिलियो जेको उन्हनि सां विढ़ंदी। चए थो जेकॾहिं इन मां न कयां लहुदमत सवामेव बयूं व सलातूं मसाजिद, हाणे इहा आयत माण्हू ॾिसनि ई कोन था। त चए थो त जेकॾहिं इन मां न टारिया त इहे जेके इबादत जूं जायूं आहिनि, मिसाल तौरु मंदर आहिनि, चर्च आहिनि, ऐं पंहिंजो सेनीगोग्स आहिनि, मस्जिदूं आहिनि, इहे तबाह थी वञनि, तबाह थी वञनि। यज़कुर फी इस्मुल्लाह खे, जंहिंमें इन सभिनी शयुनि में घटि में घटि अलाह जो नालो त वरितो वञे थो तमामु घणो, त अलाह इन मज़हबनि जे इबादतूं गांह जी हिफ़ाज़त करे थो। तव्हांजो कमु न आहे त हुनखे वञी ड्रायो, छो त इन में भला भॻवानु चवनि था त भॻवानु चवनि था त उहो बि त अलाह आहे न, वठनि था भॻवान जो नालो। हाणे बाक़ी जेकॾहिं शिरक कनि था उन आयतुनि ते जेके क़ुर में अमल कंदा, उनजो नुक़सानु उन्हनि खे थींदो, पर घटि में घटि अलाह जे रसूल उनखे छा चयो? चई तालू अला कलमतुनि समाउन बैना बैनकुम, तव्हां भला असांजे विच में जेके तव्हांजा इल्हामी किताबनि जो उहो पाठ जेको क़ुर सां मिले इन सां त असां सां अची गॾिजो, ऐं जंहिंमें कामन आहे त शिरक न कंदासीं। सो यज़कुर फी अस्मुल्लाह कसीरा, उन्हनि जो हाणे इन तर्जुमो आहे, जेकॾहिं किन माण्हुनि सां किन खे अलाह न टारिया त जेकर खानकाऊं, गिरजाऊं, कलीसिया, मस्जिदूं जिन में अलाह जो नालो घणो यादि कबो आहे, से ज़रूरु ड्राशियूं वञनि, अलाह जी हिफ़ाज़त थो करे। तंहिं करे ला इक्राह दीन, दीन में का ज़बरदस्ती कान्हे का, वरी पंहिंजो कमु कनि। वत्तकुल्लाह लज़ी तुसालून बिही वल अरहाम, अलाह चए थो अलाह खां डिॼो जंहिंजे नाले सां पाण में हिक ॿिए खां घुरंदा आहियो, माना तव्हां अलाह जे तव्हांखे पुट ॾिना आहिनि, धीअूं ॾिनियूं आहिनि, तव्हांजा प्योर आहिनि, तव्हांजा ॾाॾा मामा चाचा, त अहिड़े अलाह खां डिॼो जंहिंखे जेके तव्हांजा रिश्ता क़ाइमु कया आहिनि। इन अलाह कान अलैकुम रक़ीबा, छो त अलाह तव्हांजे निगाहबान आहे। उन अलाह, हाणे तर्जुमो थो मां पढ़ां, उन अलाह खां डिॼो जंहिंजे नाले सां पाण में हिक ॿिए खां घुरंदा आहियो, ऐं माइटी चिनण खां बि डिॼो, छो त अलाह अव्हां ते निगाहबान आहे। हाणे ही असल जेका हिकिड़ी आहे हदीस शरीफ़ जेके तव्हांखे ॿुधायां थो,
तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि औरतों के साथ अच्छा बर्ताव करो, क्योंकि औरत पसरी से पैदा हुई और पसरी में सबसे ज़्यादा कजी उसके ऊपर वाले हिस्से में होती है, याने औरतुनि सां सुठो मामिलो कयो, छो त औरत जेका हुनजा जीन्स आहिनि हिन हे जेके पासरियूं आहिनि इन मां पैदा कई वई आहे। हाणे जेतिरी तव्हां मथी पासरे में औरत माना वॾे ख़ानदान जी हूंदी त उहा वधीक टिडी आहे। तव्हां जेकॾहिं पिंजरो खोले ॾिसंदव त मथियूं जेके हॾियूं आहिनि उहे वधीक चिबियूं आहिनि, वरी हेठियूं अञा घटि, तव्हांजो आख़िर वारी वरी तक़रीबन थोरी सिधी आहे। चए थो त औरत खे तव्हां उन्हनि जो ख़्यालु कयो ऐं उन खे तव्हां सिधो न कंदो, माना तव्हां चवंदो त इहा मुंहिंजी घरवारी सफ़ा मूं जहिड़ी थी वञे, कॾहिं कान थींदी। ऐं तव्हां उनखे सफ़ा पाण जहिड़ी करण लाइ प्रेशर कंदव, ज़ोर ॾींदव त उनखे सिधो कंदव त जीअं हॾी आहे मथी उहा जीअं टुटी वेंदी, तंहिंजे करे जेको आहे तुम असर सीधा करना चाहोगे तो टूट जाएगी, इहा तव्हांजी शादी कान हली सघंदी। अगर छोड़ दोगे तो टेढ़ी रहेगी। लिहाजा तुम औरतों के साथ अच्छा बर्ताव करो और अगर फ़ाइदा उठाना चाहो तो टेढ़े पन ही में जीअं आहे तीअं हुनखे पंहिंजो रहण ॾियो। तव्हांजी नेचर हुनजी चेंज न थींदी, तव्हां जहिड़ी कान थींदी। औरतुनि सां प्यारु कयो ऐं उन्हनि खे सुठो बर्ताव कयो, तंहिंजे करे डोंट ट्राई कयो त उहो तव्हां जहिड़ी थी वञे। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ीअंद लाखो। ॻाल्हि हले पई त असां क़ुरान ऐं हदीस जी नूर खे तव्हां ताईं पहुचायूं था। नूर, इहो नूर आहे। हाणे हिकिड़ी सही बुख़ारी हदीस शरीफ़ आहे त अलाह ऐं अलाह जी असांजी रिलेशनशिप छा आहे। निमाज़ में जॾहिं सजदो कयूं था त उन महिल असांजी फीलिंग छा हुजणु खपे, वॉट इज़ द बेस्ट फीलिंग। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अंताबुदल्लाह, तव्हां अलाह जी इबादत कयो क अनक तराह, ॼण तव्हां अखियुनि सां ॾिसोसि पिए था। माना वधि में वधि दर्जो आहे त जॾहिं मां निमाज़ में बीहां त ॼण अलाह मुंहिंजे आॾो बीठो आहे, मां ॾिसांसि पिए थो। सजदे में वञा त ईअं महसूसु कयो ॼण मां अलाह खे ॾिसां थो पियो। हू यरा, पर जे एतिरी तव्हांजी दिलि जी सफ़ाई न थियल आहे, अधु सफ़ाई थियल आहे, त एतिरो तव्हां नथा सम्झो त मां अलाह खे ॾिसां पिए थो, त पोइ ईअं सम्झो भला घटि में घटि त मूंखे अलाह ॾिसे थो। हाणे मिसाल तौरु हिकिड़ो माण्हूअ खे, हिकिड़ो मज़ूर आहे या हुनजो नौकर आहे, कमु पियो थो करे ऐं मालिक अॻियां कुर्सीअ ते वेठो आहे, हुनखे चई बाबा हे कमु कर, त ख़बर अथसि न त मालिक वेठो आहे, निहारे वेठो त वाह जो कमु कंदो। पर जे मालिक न आहे त उन कम में पोइ थोरी डेराई कंदो। पर जेकॾहिं हुनखे ख़बर आहे त मालिक वीडियो लॻाई आहे मथे या पंहिंजो कैमरा लॻाई अथई त उन में ख़्यालु कंदो त हाणे ॾिसे पियो थो मूंखे। पर इहो वरी थोरो हिन मुक़ाबले में थोरी सुस्ती कंदो, मतां हींअर न ॾिसंदो हुजे, बाथरूम वियो हुजे या निंड पियो हुजे, गारंटी त कान्हे त हर वक़्तु निहारे पियो थो कैमरा में। त अलाह ताला सां तव्हांजो इहो तालुक़ हुजणु खपे। अंताबुदल्लाह, हे मां वरी तर्जुमो पढ़ां थो, तुम अल्लाह की इबादत इस खुशू और खुलूस से करो कि गोया तुम उसे देख रहे हो। अगर ये हालत न हासिल हो कि तुम उसको देखते हो तो ख्याल रहे कि वो तुम्हें देखता है। ये हदीस शरीफ़ा। तंहिंजे करे अल्लाह अॻिते फरमाए थो व आतुल यतामा अमवालहुम, जेकॾहिं तव्हांजो ॿ भाउर आहियो, हर भाउ खे पंहिंजी पंहिंजी प्रॉपर्टी आहे। हिकिड़ो भाउ मरी थो वञे त उन मुअल भाउ जा जेको औलाद आहे, जेकॾहिं 12 सालनि खां ठही यतीम आहिनि, त हाणे उन्हनि खे पंहिंजी प्रॉपर्टी त मिलणु खपे न। चए थो तंहिंजे करे यतीमनि खे संदसि माल ॾियो ऐं सुठी शइ खे बुछड़ीअ सां न मटायो। हाणे ईअं न त हुन भाउ जी जेका ॿनी हुई उहा वरी पाण जे करे वरी पाण वारी जेका जिते सिम कलर आहे उहा वरी हुनखे चयो छोकिरनि खे त बाबा हे तव्हांजो भाउ जी हीउ हिसो आहे। हुन वीचारनि खे ख़बर कान्हे न त बाबे जी कहिड़ो पार्ट आहे। त चए थो त सुठी शइ खे बुछड़ीअ न मटायो ऐं यतीमनि जो माल पंहिंजे मालनि सां गॾे न खाओ। ईअं न त हुननि जी जेका ॿनीअ मां उप थियो वरी पाण सां मिलाए खाई वञो। हुनजो अकाउंट ई सेपरेट करे उन्हनि ॿारनि जो हर हिसाब जुदा कयो, छो त उहो वॾो ॾोह आहे। पराओ भाउ जो या कंहिं यतीम जो माल खाइण, पोइ चाहे कंहिंजो बि हुजे, इहो ॾोह आहे जो हुनजो माल तव्हां खाओ वेठा, हिसाबु रखो। पर यतीम केसि ताईं हूंदो, ला युतम बाद एहतलामिन वला सुमात योम इल लैल, याने नबी कंहिं फरमायो त यादि रखना, जॾहिं को बालिग़ थी थो वञे त पोइ यतीम न आहे। माना 12-13 साल में जेकॾहिं बालिग़ थी वियो त हुनखे यतीम न चइबो। ऐं न ख़ामोशी आहे, राति ॾींहं ताईं जो चुप करे वेठा हुजो। बाक़ी चए थो वला तू सुफ़ा अमवालकुम अल्लती जअला लकुम क़ियामा, बाक़ी जेकॾहिं को उन औलाद भाउ जो या को तव्हांजे माइट यतीम आहे पर मेंटली रिटार्डेड आहे, त पोइ उन खे उहा प्रॉपर्टी उन नाले ते वञी खपाए न।
वला तू सुफ़ा अमवालकुम, बेसमझनि खे पंहिंजा उहे माल न ॾियो जिन खे अलाह अव्हां लाइ गुज़रां जो सबबु बणायो आहे, ऐं मझाउंसि खेनि खारायो ऐं खेसि पहरायो ऐं चङी ॻाल्हि चओ, पोइ उन्हनि खे पालियो। बाक़ी पोइ वरी जेकॾहिं मेंटली रिटार्डेड आहिनि त उनखे प्रॉपर्टी न ॾियो। हदीस शरीफ़ में अचे थो त 3 माण्हुनि तां कलम खयो वियो आहे, माना उनजो पोइ हिसाबु उन टुकड़े जो न थींदो। कहिड़ो? सोने वाले से यहाँ तक बेदार हुजे, जेकॾहिं निंड पियो आहे त हाणे उनजो को ॾोह कोन्हे को, उनजो कलम खॼियल आहे। मजनून से यहाँ तक सिहत आहे, मेंटली रिटार्डेड ऐं चरियो आहे, जेसि ताईं सही न थींदो उनजो कलम खयल आहे। ॿार आहे, जेसि ताईं बालिग नथो थिए उन तां कलम खयल आहे। बाक़ी ॿियो वरी हिन में एड थियल आहे त जेकॾहिं सफ़ा हिकिड़ो झूर पोड़ो थी वियो आहे जो हुनजो दिमाग़ु कमु कोन थो करे त पोइ इन तां बि कलम खयल आहे। अलाह फरमाए थो त वक़्तुल यतामा हता इज़ा बलगू निकाह, एसि ताईं यतीमनि खे परखियो, उनजे ख़्यालु कयो जेसि ताईं परिणे जी उमिरि खे पहुचनि। बालिग थियणु माना परिणे जी उमिरि ते पहुची वञे। ऐं पोइ जेकॾहिं उन्हनि में का सियाणप लहो त संदन माल खेनि वराए ॾियो, ऐं इहो माल अजायो संदन वॾे थियण जे भव खां तकड़ करे न खाओ त हाणे छोकिरो जवान थियण वारो आहे, मूंखां पुछंदो प्रॉपर्टी त खाई वठां पैसा लिकाए वठां, चई इहो कमु न कयो, इहो जेको आहे सो तकड़ करे न खाओ। अलाह फरमाए थो त यूसीकुमुल्लाह फी औलादिकुम, बाक़ी तव्हांखे नसीहत थो करे त प्रॉपर्टी कीअं विरहायो। हिकिड़ो माण्हू मरी थो वञे त उन प्रॉपर्टी कीअं थींदी? त चए थो त पुट लाइ हिसो 2 धीउरनि जे भाङे। मिसाल तौरु हिकिड़े खे पुटु आहे, हिकिड़ी धीउ आहे, त पोइ हुन मुअल शख़्स जो प्रॉपर्टी सॼी 3 हिसा विरहाइबा, 2 हिसा पुट खे ॾिबो, हिकिड़ो हिसो धीउ खे। तव्हां चवंदो थियो अलाह साईं छो थो करे? इन जो सबबु इहो आहे त जॾहिं उहा छोकिरी शादी कंदी त उनजी प्रॉपर्टी जेका हुनखे 1 हिसो मिले थी, उहा उनजी पर्सनल प्रॉपर्टी आहे, उहो मुड़ुस जे नाले ते ख़र्चु न कंदी, पंहिंजो रखे। छो त उन औलाद जो पालणु पढ़ाइणु मुड़ुस जो कमु आहे, त हिन जी प्रॉपर्टी बची पई आहे। हुनखे न आहे त पंहिंजे, बाक़ी हाणे वॉलंटियरली ख़ुशीअ सां ख़र्चु करे थी, पर हुन ते न आहे औरत जी। पोइ जेकॾहिं ईअं न ॿिन्ही खे बराबरि ॾिजे त हाणे अधु हुनखे अधु हुनखे, हाणे उहा छोकिरी शादी कई, हुनजी अधु बची पई आहे, वरी मुड़ुसु कमाए पिए थो, हू त छोकिरो शादी कंदो, ॿार पालींदो, हिन माईअ खे त ॿारनि ते ख़र्च ई न आहे करिणो। अलाह ताला फरमाए तॾहिं रखियो अथई। पर जेकॾहिं धीरूं 2 खां वधीक हुजनि त मोल जेके छॾियो तंहिंजूं 2 टिहायूं उन्हनि लाइ आहिनि। याने जेकॾहिं फ़क़ति धीअरूं आहिनि, रुगो धीअरूं, पुटु कोन्हेसि को, त मोल जेके छॾियो तंहिंजूं 2 टे, माना उन जा पोइ मिसाल तौरु इन जा 3 हिसा थींदा, 2 हिसा उन्हनि छोकिरियुनि ॾे वेंदा। ऐं जेकॾहिं 1 आहे छोकिरी अथसि पुटु कोन्हेसि त पोइ हुनखे अधु मिलंदो, क़ुर थो फरमाए। वरी जेकॾहिं माउ पीउ आहे, उहो छोकिरो गुज़ारे विया, उनजी प्रॉपर्टी आहे, त पोइ उन्हनि मां माउ ऐं पीउ लाइ 6 हिसो मिलंदो। बाक़ी जे औलाद अथसि त पोइ 6 हिसो, पर जे औलाद न अथसि त पोइ मानस उनजे माउ लाइ 3 भाङो ऐं बाक़ी सॼो प्रॉपर्टी उनजे पीउ जी आहे। ऐं जेकॾहिं के भाउर आहिनि त पोइ माउ जे लाइ 6 हिसो। बहरहाल इहो ॾिसूं था। उन खां पोइ अलाह फरमाए थो आबाउकुम अबनाउकुम, अव्हांजा पेर ऐं अव्हांजा पुट, ला तदरुन अयुम अक़रब लकुम नफ़ा, तव्हांखे ख़बर न आहे त इन्हनि मां तव्हांखां फ़ाइदो कंहिंखे मिलंदो, कहिड़े अव्हांजे फ़ाइदे जे करे वधीक वेझो आहे। इहो विरहाङो अलाह जे पारे खां फ़र्ज़ु कयो, तंहिं करे तव्हां डिस्क्रिमिनेशन न कयो। हिकिड़ो पुटु आहे, हाणे 2 पुट आहिनि, तव्हां हुनखे प्रॉपर्टी अधु हुनखे मिले अधु हुनखे, चवंदो न हे मुंहिंजो पुटु नेक आहे, इनखे जेको सो मां वधीक या हिनखे 70%, हिनखे 30%, चए थो तव्हांखे ख़बर न आहे त जंहिंखे 30% चवंदा, थी सघे थो इहो पुटु तव्हांजे लाइ वधीक दुआऊं कंदो हुजे, थी सघे थो तव्हांजे लाइ आख़िरत लाइ ई वॾो कमु करे, तंहिं करे इहो तव्हांखे मुस्तक़बिल जी ख़बर ई कान्हे का, तंहिं करे तव्हांजो कमु आहे इंसाफ़ कयो, सभिनी खे अधु अधु हिसाबु ॾेई छॾियो। छो त इन अलाह कान अलीमन हकीमा, छो त अलाह पाक ॼाणंदड़ आहे ऐं हिकमत वारो आहे। पर जेकॾहिं तव्हांजी घरवारीअ खे प्रॉपर्टी आहे, उहा गुज़ारे थी वञे ऐं हुनखे को औलाद न आहे त लकुम निस्फ़ मां तरक अज़वाजुकुम, त पोइ तव्हांखे हुन ज़ाल जी अधु प्रॉपर्टी मिलंदी, पर शर्त आहे त औलाद न हुजे माईअ खे। पर जेकॾहिं हुनखे को औलाद आहे त जेकी छॾियऊं तंहिंमां 4थो भाङो वसीअ जी अदायगी खां पोइ, जंहिं लाइ उहा वसियत कयूं या कर्ज़ अदायगी खां पोइ अव्हां लाइ 4थो हिसो। पर कर्ज़ु पहिरीं लहंदो, हर वसियत मां, हर प्रॉपर्टी मां पहिरीं कर्ज़ु लहंदो, या हुन कंहिंखे कुझु हिसो पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिनो आहे, उहा अदा थींदो पहिरीं।
जेकॾहिं हिकिड़ो मर्द मरी थो वञे ऐं उनखे औलाद कोन्हे त पोइ जेका तव्हां प्रॉपर्टी छॾियो था त पोइ तव्हांजे घरवारे लाइ चोथों हिसो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे औलाद आहे त पोइ जेका वसियत कई अथव त उन खां पोइ ज़ाल लाइ वसियत कई त उनखे मिलंदो, कर्ज़ु लहण खां पोइ ज़ाल औलाद अथव त पोइ ज़ाल खे 8हों हिसो मिलंदो। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू गुज़ारे वञे थो, न उनखे पीउ आहे, न उनखे माउ आहे, न औलाद आहे, त लहू उखुन पर भाउ अथसि, ऐं उख़्तुन ऐं भेण अथसि, व कुल वाहिदिन मिनहा सुदुस, त पोइ उन मां हिक लाइ 6हों हिसो आहे। ऐं जेकॾहिं उन खां वधीक भाउर ऐं भेनरूं आहिनि फ़इन कानू अक्सर में ज़ालिक, त पोइ उहे सभु वसियत हुन न कई आहे या कर्ज़ जी अदायगी आहे त इहे सभई 3/4 में भाए वारा आहिनि। इहो अलाह जो हुकुम आहे, अलाह ॼाणंदड़ ऐं बुरदबार आहे। तिल्क हुदूदुल्लाह, अलाह चए थो इहे मुंहिंजा कानून आहिनि। वमन युतिल्लाह व रसूलहू, जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जी इताअत कंदो, युदखिलहू जन्नातिन तजरी मिन तहतिल अनहार ख़ालिदीन फ़ीहा, त अलाह जो रसूल दाख़िल कंदो, न वमन युतिल्लाह व रसूल, जेको अलाह जी इताअत कंदो, अलाह दाख़िल कंदो उनखे जन्नत में जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं। ज़ालिक फ़ौज़ुल अज़ीम, इहा जेका आहे सो वॾी जेको आहे सो कामयाबी आहे। रसूल सल्लम फरमाए थो त ख़ैरुकुम, तव्हां में बहितर उहो इंसानु आहे, ख़ैरुकुम ले अहलिही, जेको पंहिंजे ख़ानदान सां बहितर तरीक़े हले थो। मिटनि माइटनि खे पहिरीं हक़ु आहे उन्हनि यतीमनि खे ॾियणु, उन्हनि खे ॿारनि खे पढ़ाइणु, कपिड़ो ॾियणु, को घरु ठाराए ॾियणु। तव्हां में बहितर उहो आहे जेको पंहिंजे अहल सां बहितर आहे, पोइ पुटनि सां, धीउनि सां, ज़ाल सां। व अना ख़ैरुकुम ले अहली, ऐं आऊं पंहिंजे घर वारनि सां बहितर आहे। तर्जुमो ॿुधो, अन आयशा रिवायत है कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, तुम में से बेहतरीन वो है जो अपने घर वालों के लिए बेहतर है, और मैं तुमसे सबसे अपने घर वालों के लिए बेहतर हूँ। हाणे अल्लाह फरमाए थो त हीउ जेको तव्हांखे असीं क़ुर ॾियूं था, युरीदुल्लाह ले युबय्यिन लकुम, अल्लाह घुरे थो त तव्हांखे खोले बयानु करे, व यहदियकुम सुनन लज़ीमिन क़ब्लिकुम, ऐं अव्हां खां जिन अॻियां नेक माण्हू गुज़री विया ऐं कामयाबु थिया उन्हनि जा वाट तव्हांखे ॾसे, व यतूब अलैकुम, ऐं अव्हां ते बाझ सां मोटे। वल्लाहु अलीमुन हकीम, बेशक अल्लाह हिकमत कंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। या लज़ीन आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, ईमान वारो अव्हां हिक ॿिए जो माल न हक़ सां न खाओ, एफआईआर न कटरायो त मां हिन खां कब्ज़ो कयां, ठगी न कयो। इला तकून तिजारतन तरादिन मिनकुम, बाक़ी हिक ॿिए सां तिजारत कयो, पंहिंजो सौदो सलफ़ कयो ऐं हक़ जो कयो। ऐं उन खां पोइ आहे वला तक़्तुलू अनफुसकुम इन्नल्लाह कान बिकुम रहीमा, ऐं पंहिंजे पाण खे हलाक न करियो, छो त अलाह अव्हां ते महिरबानी आहे। ऐं इन में ख़ुदकशी बि अची थी वञे, तंहिंजे करे पंहिंजे पाण खे हलाक न कयो, माना ठगियूं करे इहे हलाक तव्हां कयो था। बाक़ी जेको ख़ुदकशी करे थो, ममन क़तल नफ़्सहु बिशैइन, जेकॾहिं जंहिं शइ सां उहो ख़ुदकशी कंदो, फि दुनिया उज़्ब बि योम क़यामत ॾींहुं उहा ई शइ उनखे अज़ाब कंदी। जे पाण खे गोली हईं अथई त जहन्नम में पियो गोलियूं पियूं लॻंदसि, जे खंजर हयूं थी त उनखे खंजर पिया लॻंदा। तर्जुमो ॿुधो, अबू करेला कहते हैं कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहते कि असीं वण जे हेठां वेठा हुआसीं तो रसूल ने फरमाया, जिसने किसी चीज़ के साथ दुनिया में खुदकशी की तो उसी के ज़रिए क़यामत दिन अज़ाब दिया जाएगा, उनखे अज़ाब उन शइ सां मिलंदो। वमन यफ़ल ज़ालिक उदवानन व ज़ुल्मन, पोइ जेको हद खां ॿाहिरि निकिरणु ज़ुल्म सां ईअं कंदो, तंहिंखे बाहि में सिघो विझंदासीं, ऐं उहो कमु अलाह ते सवलो आहे। बाक़ी इन तज्तनिबू कबाइर मां तुनहउन अन्हु, जेकॾहिं वॾा गुनाह जेके आहिनि जेकॾहिं तव्हां उनखे पचाए वञो था, पाण खे बचायो था, झलियो था, नुकफ़िरनकुम सय्यातकुम, त पोइ हल्कियूं हल्कियूं तव्हांजूं ग़लतियूं जेके आहिनि सो अलाह चए थो मां माफ़ु कंदुसि। नुदखिलकुम मुदखिलन करीमा, ऐं असांखे जन्नत वारी जाइ में, जेका इज़त वारी जाइ में दाख़िल कंदासीं। सॼियूं थोरियूं ग़लतियूं अलाह माफ़ु करे थो, पर वॾा गुनाह, शिरक जा गुनाह, कंहिंखे क़त्लु करणु, कंहिंजो माल खाइणु, कंहिं ते ज़ुल्म करणु, इहे अलाह माफ़ु कोन कंदो। बाक़ी हिन दुनिया में दुनिया जे कारोबार खे हलाइण लाइ कंहिंखे अमीर जे घर में थो पैदा करे, कंहिंखे ग़रीब जे घर में थो पैदा करे, इहो लाज़िम आहे। पर ॿिन्ही धुरियुनि जे लाइ जन्नत में वञण जो इक्वल चांसिस आहिनि।
जंहिंखे अलाह माल वधीक उन मथां ज़िमेदारियूं वधीक आहिनि, उन्हनि खे यतीमनि खे ॾियणो आहे, ज़कात ॾियणी आहे, ॿिया कम करणा आहिनि। भला हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे त उन ते भलो ज़कात कान्हे त ॿिया कम करे, नेकी करे, निमाज़ पढ़े, भलो हले, ठगी न करे, चोरी न करे, त ॿिन्ही खे इक्वल चांस आहे जन ते वञण लाइ। हुन जूं पंहिंजूं ज़िमेदारियूं, हुनजूं पंहिंजूं। तंहिंजे चए थो वला ततमन्नौ मां फज़लुल्लाह बिही बादुकुम अला बाद, चई तव्हां ईअं साड़ न कयो त हिनखे ॾाढा पैसा अलाह छो मूंखे छो ग़रीब पैसा, यानी जिन शयुनि सां अलाह मां हिकिड़नि ॿियनि खे फज़ीनी आहे तिन ते रीस न करियो। मुड़ुसनि लाइ जेतिरो पाण कमायूं तंहिंमां हिसो आहे, तंहिंजे करे तव्हां जेको नेक अमल कयो था उहो तव्हांखे मिलंदो, ऐं जेके ज़ालूं आहिनि जेके उहे नेक अमल कनि थियूं या बुरो अमल कनि थियूं उनमां हिसो मिलंदो। इन अलाह कान बिकुल शइ अलीम आहे, छो त अलाह सभु कंहिं शइ खे ॼाणंदड़ आहे। हींअर ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ तव्हां प्रोग्राम जारी रखंदासीं। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सारी टाइम, मां आहियां इंजीनियर शफ़ीअंद लाखो। असां क़ुरान पढ़ूं पिया था, तव्हां ताईं नूर पहुचे पियो थो, मुंहिंजी दिलि ते बि इन जा असरात पवनि पिया था। पढ़ां मां थो पर अलाह साईं मूंखे बि इन जी सम्झ अता थो फरमाए। आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला फरमाए थो सूरे निसा जी आयत नंबर 36 में, वाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया, चए थो ख़ालिस अल्लाह जी इबादत कयो, सिर्फ़ु अल्लाह खां घुरो, उन सां हिकु मटर जे दाणे बराबरि तिर जेतिरो बि शिरक न कयो। व विल वालिदीन अहसाना, ऐं माउ पीउ सां नेक थी हलो, भलाई कयो, न सिर्फ़ु माउ पीउ सां पर मिटनि माइटनि सां, यतामा यतीमनि सां, मसाकीन मिसकीननि सां, जार ज़िल कुर्बा वेझनि पाड़े वारनि सां, जार जुनुब जेके पाड़े वारा परते आहिनि, ऐं वेझे संगतीअ सां, जेको संगती आहे, साहिबिल जंब व इबिन सबील मुसाफ़िरनि सां, वमा मलकत ऐमानुकुम, पंहिंजे ॿाननि सां, नौकरनि सां भलाई कयो, नेकी उन्हनि सां कयो, प्यार सां ॻाल्हायो, जेको तव्हां खाओ नौकरनि खे उहो खारायो, ऐं जेकॾहिं तव्हां का दावत कयो था त नौकर खे बि पाण सां विहारियो। हा जेकॾहिं कमकार में रुधल आहे त ॿी ॻाल्हि आहे, पर ईअं न कयो। या तव्हां सां ड्राइवर गॾु हले थो कार में, किथे होटल ते मानी खाओ था, ड्राइवर खे गॾु विहारे खारायो, इहो आहे इस्लाम। रसूल सलम ईअं कंदा। हिकु दफ़े रसूल उठ ते पियो वियो, अॻियां हिकिड़ो साथी हलाएसि पियो उठ, पोइ जॾहिं थकिजी पियो त नबी साईं पाण लथो, हुनखे उठ ते विहारे पाण उठ पियो काहे वञे। इहो आहे इस्लाम। जन्नत इन्हनि खे मिलंदी। इहो तव्हांखे इंसाननि खे पाण खे कंट्रोल करिणो आहे। बाक़ी इन अल्लाह ला इहो बि मन कान मुख़्तालन फ़ख़ूर आहे। बाक़ी जेको वॾाई करे टेगर करे हीअं हथ करे हलंदो, अल्लाह ताला इन वॾाई कंदड़ खे ठुप दोस्ती कोन रखंदो, इनखे नफ़रत कंदो हिन माण्हू सां जेको पाण खे टेगर करे हलंदो। गाॾियूं भली तव्हां अहिड़ी वठो जेका रिलायबल हुजे, पर इन लाइ न माण्हू वठो जो चवंदो वाह जी गाॾी अथसि, इहो फ़ख़ुरु आहे, इहो टेगर आहे त साईं हेॾी गाॾी आहे साईं वटि, ख़ुदा खां डिॼो। इहो का बि शइ तकबुर जे लाइ न वठो। बाक़ी का शइ सुठी वठो, कपिड़ो सुठो पायो जेको तव्हांखे पसंदि अचे, जेको तव्हांखे पघर कढे, जेको तव्हांखे करंट न हणे, त माना वॾाईअ जे लाइ का शइ। घर ईअं न हुनजी एलिवेशन ठाहियो त माण्हू चवनि वाह जो बंगलो अथसि, वाह जो घरु, ईअं न। सुख लाइ जेको घरु ठाहे सघो था भली ठाहियो। इन अल्लाह ला इहो बि मन कान मुख़्तालन फ़ख़ूरा, छो त जेको हठी ॾो वॾाई कंदो तंहिंखे अलाह दोस्त कोन रखंदो आहे। हा जेको आहे सो मिसाल तौरु तव्हां अलाह जे रस्ते में कंहिं मिसकीन खे सदको ॾियो था त हिकिड़ो सदको आहे। वही अलल ज़िर रहम सिनतान, ऐं जेको आहे सो जेकॾहिं कंहिं अज़ीज़ माइट खे तव्हां सदको ॾियो था त हुनखे 2 सदका अलाह साईं काउंट कंदो। बाक़ी अल्लज़ीन यबख़लून, बाक़ी जेके कंजूसी कनि था, मां न कढां पैसा मथां खुटी पवनि, मां बैंक मां मुंहिंजा न खुटंदा, पोइ यामूर नास बिल्कुलु, ऐं ॿियनि खे चवंदा बाबा छॾियो पंहिंजो पैसो बचायो, न ॾियो अलाह जे रस्ते में। पोइ यकतमून मां आता हमला फज़ली, ऐं लिकाइनि था अलाह जा जेके हिनखे फज़लो। मूं वटि कुझु कोन्हे को, अदा मां ईअं ई वेठो आहियां, अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, मूं वटि कुझु कोन्हे बाबा, न आहे मूं वटि का शइ। त पोइ अलाह फरमाए थो ऐं पंहिंजे जेके ॾिनो आहे उनखे लिकाइनि था। वातनाल काफ़रीन अज़ाबन मुहीना, पोइ इहे इंसान न आहिनि काफ़रनि, ऐं इन लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब थींदो, छो त आख़िरत में हुनखे ख़्वार कंदो सभिनि जे साम्हूं जेके हिन वटि सुवाली आया। हुनखे चवंदा मूं वटि कुझु कोन्हे, कोई दफ़ा ख़ाली लॻा पाण, मां किथां ॾियां तव्हांखे। इन जे आॾो हुनखे अलाह ख़्वार कंदो। वलज़ीन युनफ़िक़ून अमवाल रियान नास, वरी जेके अलाह माण्हुनि खे ॾेखारण लाइ ख़र्च था कनि, माना ऊची गाॾी वठणु। बाबा गाॾी त आम गाॾी बि करे सघे थी न, तव्हां वरी सुठी वठो,
पर ॾेखारण वास्ते त मां हाणे पराडो वरिती आहे, मां फलाणी वरिती आहे, ॾेखारण लाइ त माण्हू चवनि त मां को वॾो अमीर आहियां, इहो जाइज़ न आहे। भले युनफिकुन अमवाल रियान नास, ऐं उन लाइ बि जेके पंहिंजे मालनि खे माण्हुनि जी ॾेखारीअ लाइ ख़र्चींदा आहिनि, वला यून बिल्ला वला योमुल आख़िर, ऐं हुननि खे अलाह जी परवाह कोन्हे, आख़िर जी परवाह कोन्हे, माना उनखे हिसाब जो किताबु ॾियणो ई कोन्हे। पोइ वमई यकुन शैतान लहू करीननि, पोइ जंहिंजो संगती शैतान थियो उहो संगती बुछड़ो आहे, पोइ इहो शैतान थो तव्हां खां कमु कराए। वमा ज़ालहिम, चईंदी कहिड़ो ॾुखियो कमु थो चए, अलाह साईं मां तव्हांखे ॾिनो आहे, कहिड़ो मां तव्हांखे अहिड़ो कमु ॾिनो आहे जंहिंजे करण सां तव्हांजी गिची भॼी पवंदी, तव्हांजूं टंगूं चिबियूं थींदियूं, मां तव्हांखे जेके हुकुम ॾिना आहिनि नॉर्मल तरीक़े सां तव्हां करे सघो। वमा ज़ालहिम, कहिड़ी ॾुखियाई ही, लव आमनू बिल्लाह यौमिल आख़िर, त अलाह ते ईमान ऐं आख़िर ते ईमान आणियो आहे, अनफ़क़ू मिमा रज़क़हुमुल्लाह, ऐं अलाह जे ॾिनल रिज़्क़ मां माण्हुनि ते ख़र्चु कयो, ग़रीबनि खे ॾियो, छा थियां तव्हांजूं टंगूं भॼी पवंदा, मुंडी भॼी पिया। वकान अलाह बिहिम अलीमा, बेशक अलाह इन जो सॼो रिकॉर्ड रखे थो, सॼो हाल ॼाणे वेठो। पर जॾहिं मरी वेंदा न, पोइ इहे माण्हू अलाह छा थो चए, तुंहिंजी सिचुएशन छा हूंदी, यौम इज़ी यवदुल लज़ीन कफ़रू व असवर रसूल, पोइ उन ॾींहुं काफ़र जिन अलाह जे पैगम्बर जे हदीसुनि ते अमल न कयो, क़ुर ते अमल न कयो, से छा चाहींदा त जेकर असांखे अलाह हींअर छो उथारियो अथई, तुसवा बिहिमुल अर्थ, असांखे ज़मीन में अंदरि पूरे मथां मिटी विझी छॾनि जो असीं क़यामत ॾींहुं न उथूं, वला यक्तुमून ला हदीसा, तॾहिं बि का अलाह खां ॻाल्हि लिकाए कोन सघंदा। तर्जुमा उन ॾींहुं काफ़र ऐं जिन पैगम चयो न मञो, से घुरंदा जेकर मथिन ज़मीन सही कई वञे, ऐं अलाह काई ॻाल्हि खां लिकाए न सघंदा, लिकाए कोन सघंदा। या लज़ीन आमनू ला तकरू सलात अंतुम सुकारा, चए थो त जेकॾहिं तव्हांखे नशो आहे त पोइ निमाज़ न पढ़ो, निमाज़ वेझो न वञो, हता तालूमा अथऊं, जेसि ताईं तव्हां निमाज़ में जेके आयतूं पढ़ो था तव्हांखे ख़बर पवे त मां छा थो चवां अलाह साईं खे, माना हिन मां ख़बर पई त तव्हां जेकॾहिं नफ़िल पढ़ो था त अहिड़ियूं आयतूं पढ़ो जंहिंजी तव्हांखे माना अचे, त जीअं अलाह सां ॻाल्हायो वेठा, अलाह सां ॻाल्हायूं था। मिसाल तौरु रबना आतईना फि दुनिया हसनतऊं व फिल आख़िरत हसन क़िना अज़ाबन नार, माना मां अलाह खे चवां थो अलाह साईं मूंखे हिन दुनिया में बि नेक कर, नेकी कर, मूंखे भलाई ॾे, आख़िर ते भलाई। हाणे मां इहो जॾहिं पढ़ां थो त मूंखे माना अचे थी त वाक़ई अलाह ॾे इहा ॻाल्हि वञे पई थी। त या लज़ीन आमनू ला तक़रबू सलात व अंतुम सुकारा, नशे में आयो, हता तालू मा तकून, जेसि ताईं जेको निमाज़ में चओ था सम्झो नथा। हाणे उन खां पोइ नकी मुसाफ़िर मुक़ीम तड़ वारा निमाज़ जेसिताईं तड़ न कयो, माना जेकॾहिं तव्हां पेशाब कयो आहे, काकूस कयो आहे या एहतलाम थियो आहे, त जेसि ताईं इहो वेंझी ऐं तड़ कयो तड़ करे ऐं पोइ तव्हां निमाज़ खे पढ़ो। हाणे हिन मां असांखे ख़बर पई त ऐं निमाज़ में ई क़बूल कोन थो करे, त जेकॾहिं तव्हां निमाज़ में नशो अथव ऐं पिया अलहम्द पढ़ो ऐं ख़बर ई न अथव छा था पढ़ो, त इहो अलाह चए थो इहा तव्हां निमाज़ ॾे वेझो ई न वञो। शाह लतीफ़ हिन खे छा थो चए त जेके माण्हू रुॻो ईअं ई पढ़ंदा, अंदर में हुननि में उहा न माना थी अचे न कनि था, चए थो ॿाहिरि ॿोली हंज जी, माना ॿाहिरि सुहिणी ॿोली था ॻाल्हाइनि, अंदरि कारो कांव अहिड़ो ठलो थां भञी छो न भूरा कजनि। अहिड़े माण्हूअ जो कहिड़ो फ़ाइदो जेको क़ुर खे सम्झी कोन थो पढ़े, निमाज़ में पढ़े कोन थो, त मूंखे अलाह साईं छा थो चए, त इहो जेको ठलो थांव आहे हिनखे भञी छो न, असां छो भञूं, अलाह पाण ई भञंदसि। इन अलाह ला यग़फिर ऐं युशरिक बिही, बेशक यादि रखिजो अलाह शिरक खे कोन बख़्शींदो। छो त शिरक खे इन लाइ नथो बख़्शे जो ॻाल्हि ई आहे त मिसाल तौरु तव्हां हिकिड़ो नौकर रखियो, हाणे उन खे तव्हां 40,000 पघार ॾियो था, पर हू नौकिरी तुंहिंजी कोन थो करे, नौकिरी कंहिं पाड़े वारे जी पियो थो करे, सॼा उनजा कम ख़बर, पघार तव्हां वटां थो खणे, तव्हांखे ख़बर कान्हे। जंहिं ॾींहुं तव्हांखे ख़बर पवंदी त भेण पघार मूं ॾिनी, कमु वरी हुनजो पे कई, त तव्हां हुनखे छॾींदव, एॾी नफ़रत तव्हांजे दिलि में पैदा थींदी। अलाह साईं बि ईअं थो चए त शिरक माना खाराए अलाह, प्यारे अलाह, पैदा उन कयो आहे, मारींदो उहो, पुट उहो थो ॾिए, धियूं उहो थो ॾिए, प्रॉपर्टी उनजी आहे, असां वरी कंहिं मोल जे नाले चऊं त इन जे फज़ल सां असांखे शयूं मिलियूं आहिनि। माना क्रेडिट तव्हां अलाह खे न ॾिनो, तव्हां हुनखे ॾिनो, जॾहिं की अलाह चए थो क़ुर में वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, ऐं इंसान जिन्हनि खे न दुनिया में इन लाइ पैदा कयो मुंहिंजी तारीफ़ कनि, मुंहिंजो हमद कनि, मुंहिंजी इबादत कनि। पोइ जेकॾहिं तव्हां इहो क्रेडिट अलाह जो ॿिए खे ॾेई छॾियो, कंहिं मोल खे ॾेई छॾियो, पोइ छो बख़्शींदो, पोइ इहो शिरक आहे। इन अलाह ला यग़फिर ऐं युशरिक बिही व यग़फिर मा दून ज़ालिक लिमन यशा, बाक़ी ॿिया गुनाह चए थो के हूंदा शिरक खां अलावा त मां माफ़ु करे सघां थो। वहीं युशरिक बिल्लाह फ़क़त इफ़्तिरा इस्मन अज़ीमा, छो त जेको शिरक कनि था इहो वॾे कूड़ जे बुनियाद ते आहे, त कमु थिए ई कोन थो। जेको अलाह सां कंहिंखे शरीक बणाईंदो तंहिं बेशक वॾे गुनाह जो बोहतान वधो आहे। तव्हांखे माण्हू धोखो था ॾियनि, छाकाणि त अलाह जा नेक माना आहिनि
जॾहिं मरी वञनि था त अलाह ताला नेक बाना उन्हनि खे अछे पखे रूह विझी जन्नत में छॾियो थो वञे। सभु नेकनि जा रूह जन्नत में आहिनि, क़बर में कुझु बि कोन्हे। वरी जेके आहिनि शहीद आहिनि उहे वरी सावन पखे में रूह खे अर्श में अलाह सां गॾु था रहनि। हिन क़बर में शहीदनि जो रूह कोन्हे, उहे ज़िंदा आहिनि उते, पर हिते कुझु कोन्हे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़बर खे गिराट खां मथे न कयो। तव्हां वञी ॾिसो सहाबनि जूं क़बरूं, इमामनि जूं क़बरूं, मिटी आहे, मथां हिकिड़ो रुगो पथर नंढो रखियो पियो आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि क़बर ईअं ई 600 साल ताईं, पोइ हिकिड़ो अलाए किथां जेको हुकुमरान आयो अची ज़ोरी मुक़बरो ॿधी वियो। पोइ हाणे मुस्लमान चवंदा त हाणे असां ड्राइण छोड़णु असांजो कमु कोन्हे, छॾे ॾियो ॻाल्हि खे। त ॻाल्हि इहा आहे त 600 साल ताईं अलाह जे रसूल सां मथां मुक़बरो कोन हो। तंहिंजे करे चए थो त जेको अलाह सां शिरक करे थो, जेको बि उन्हनि खां शिरक कराए थो, उहो कूड़ जूं ॻाल्हियूं थो ठाहे, कूड़ियूं हदीसूं, कूड़ियूं आयत जूं मानाऊं थो करे। इहो वॾे में वॾो अलाह सां गुनाह जो बोहतान था हणनि अलाह ताला ते। शाह लतीफ़ छा थो चए, पिनिया दर न पिन, जेके पाण ख़ुदि अलाह खां घुरनि था, तूं उन खां कीअं थो घुरीं? पिनिया दर न पिन, सभ खां घणियूं दुआऊं अलाह खां कंहिं घुरियूं आहिनि? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबिन घुरियूं आहिनि अलाह खां। चए थो पिनिया दर न पिन, जेके ख़ुदि अलाह खां घुरनि, तूं उन खां न घुर। मतां पिनंदे पूरी न पवई, कान पवंदई पूरी। उहो दर पिन जेको ॾेई न पचारई। अलाह खां घुर जेको ॾेई वरी तोखे टोक बि कोन हणंदो। इन लज़ीन कफ़रू बि आयातना, जेको क़ुर ते अमल नथो करे, इनखे नथो सम्झे, हिन क़ुर जी आयतुनि खे नथो मञे। जेको ॾिसो न, जेको इनखे ईअं कोन्हे, हिकिड़ो माण्हू चए मां क़ुर खे मञां थो, पर भई मञण जो मतिलबु त इहो न आहे त रुगो तूं रखे चई मां क़ुर खे मञां थो। इहो मञणु कोन थींदो। मञणु तॾहिं थींदो जॾहिं तूं हिन जे कंटेंट खां वाक़ुफ़ु थी चवंदे त मां इन खे मञां थो, तॾहिं तूं क़ुर खे मञींदे। हिकिड़ो माण्हू चए मुंहिंजो बाबो साईं, ऐं बाबे साईं खे बुख पियो थो मारे, हुनखे ॾिए बि कुझु कोन थो, दवा बि कोन थो ॾिए, पर बाबो साईं, पोइ इहो बाबो साईं कोन थींदो न, जेसि ताईं उन बाबे साईं वारो अमल न कंदे तूं। त चए थो इन लज़ीन कफ़रू बि आयतना सौफ़ नुसरीम नारा, जिन असांजी आयतुनि खे न मञो तिन खे सिगो बाहि में घेरींदासीं। ऐं बाहि में घेरण छा, जॾहिं कॾहिं सननि खलूं भुॼंदियूं, कॾहिं खलूं सड़ी वेंदियूं त वरी ॿियूं खलूं ठाहींदासीं। छो त अज़ाब स्किन खे थो थिए। तव्हां जेकॾहिं हिन पेट खे फाड़े हिन आंड्रे खे सुई हणंदो, सूर कोन थींदो। फिफड़ खे अंदरि सुई हणंदो, सूर कोन थींदो। सूर सिर्फ़ु हिन स्किन में आहे, हिन में सेंसर्स आहिनि जेके पेन था पैदा कनि। त पोइ चए थो जॾहिं हुनजूं खलूं सड़ी वेंदियूं त वरी नयूं खलूं ॾींदासीं, न त हुनखे पेन ई कोन थींदो। जॾहिं कॾहिं सननि खलूं भुॼंदियूं, माना सड़ी वेंदियूं, तॾहिं ॿियूं खलूं हुन लाइ पिया मटाईंदासूं, त भली अज़ाब, माना पिया मटाईंदासीं। छो त अलाह ग़ालिब हिकमत वारो आहे। या लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउ रसूल उलिल अम्र मिनकुम, ए ईमान वारो अलाह जी फ़रमान बरदारी कयो ऐं पैगम्बर जी फ़रमान कयो, ऐं अलाह मां जेके हाकिम तंहिंजी कयो। ऐं हाकिम जी फ़रमान बरदारी बि ओतिरी कबी जेतिरी हिन में हुकुम आहे। जेकॾहिं हाकिम तव्हांखे शिरक कराए त न आहे फ़रमान बरदारी। जेकॾहिं हाकुर जेको आहे सो तव्हां खां डॉलर वठी ऐं जेको आहे वञी उन जा बूट पॉलिश करे ऐं उन्हनि जे चवण ते पंहिंजो करे, त उनखे न आहे फ़रमान बरदारी। बूट पॉलिशनि जी फ़रमानदारी कान्हे का। जेकॾहिं हाकिम क़ुर मुताबिक़ हलाईंदो, बिल्कुलु फ़रमान बरदारी हुनजी कंदासीं। पर जेकॾहिं फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन, पर जेकॾहिं तव्हां ऐं हुकुमरान जे विच में सम्झो था त कंहिं शइ बात फ़र्क़ु आहे, झगड़ो आहे, त जेकॾहिं अलाह क़यामत ॾींहं खे मञींदा त उनखे अलाह ऐं हुकुम ॾांहुं रुजू कयो। त पोइ क़ुर ॾे मोटी चयो, अलाह जे हदीस ॾे मोटो, त असांजो अलाह छा थो चए, हीउ क़ुर छा थो चए। ज़ालिक ख़ैरु अहसन तावील आहे। इहो तरीक़ो मोटण जो, क़ुर सां कंपेयर करणु, हदीस सां कंपेयर करणु, त हाकिम छा थो चवे, इहो भलो नतीजे करे ॾाढो चङो आहे। इहो ई कमु असांखे करणु खपे। तंहिंजे करे रसूल फरमायो मन अतानी फ़क़त अता अल्लाह, जंहिं मुंहिंजे सुनतुनि ते हलियो, मुंहिंजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, उन अलाह जी अतात कई। वमन असानी, जेकी मुंहिंजी नाफ़रमानी थी, फ़क़त असल्लाह, उन अलाह जी नाफ़रमानी कई। ऐं जंहिं मन अता अमीरी फ़क़त अतानी, ऐं जंहिं मुंहिंजे अमीर जी इतायत कई, उन मुंहिंजी इतायत कई, जेकॾहिं अमीर हाकिम नेक आहे। वमन असा अमीरी फ़क़त असानी, जेको मुंहिंजे नेक हुकुमरान जो नाफ़रमानी कंदो, मुंहिंजी नाफ़रमानी कंदो। बाक़ी वमन युतिल्लाह व रसूल फउलाइका मअल्लज़ी अनअमल्लाहु अलैहिम, जेके अलाह ऐं पैगम्बर जी ताबदारी कंदासीं, उन्हनि सां गॾु रहंदड़ आहिनि जिन ते अलाह फज़ुल कयो।
चऊं था न इहा क नबदु इहा क न एहदिन सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, असांखे उहो रस्तो ॾेखार जंहिं ते तो इनाम कयो, हे थो करे न डेफिनेशन। चए थो मई युतिल्लाह व रसूल, जेके अलाह ऐं पैग़ाम जी ताबेदारी कंदा, फ़उलाइक से उन्हनि सां गॾु रहंदड़ आहिनि जिन ते अलाह फज़ुल कयो, यानी पैगम्बर, सिद्दीक़, शहीद, सालिह व हसन उलाइक रफ़ीक़ा। हे चङा संगती आहिनि जिन सां तव्हां इंजॉय कंदव जन्नत में। हाणे ॻाल्हि थो पैदा थिए त हिकिड़ी ॾाढी अहम हदीस आहे त रसूल फरमाए थो त मां हज़रत रबिया रज़ी अलाह ताला चए थो त मां राति जो रसूल सलाम वसलम वटि सां ईंदो हुउसि ऐं पाण सलाह वसलम खे मां पाणी ॾेई ऐं वुज़ू वग़ैरह लाइ पाणी खणी ईंदो हुउसि। सो मूंखां ॾाढो ख़ुशि थियो ऐं मूंखे हिकु ॾींहुं चयईं त मूंखां तूं घुर, त मां अर्ज़ु कयो जन्नत में मां तव्हां सां गॾु हुजां। नबी साईं जी ॿियो कुझु घुर, चयो न साईं मूंखे बसि इहा शइ खपे। पोइ छा थो चवेसि त पोइ छा कर, पंहिंजे मामले में सजदनि जी कसरत करे मुंहिंजी मदद कर, माना नेक अमल कर। हे अरबीअ में कीअं थो कालफ़ आइनी, माना मुंहिंजी मदद कर, अला नफ़्सिक पंहिंजे पाण ते बि कसरत सुजूद, सजदा वधाए, नफ़िल पढ़, निमाज़ूं पढ़ त मुंहिंजी मदद थिए त मां तूं जेको चईं थो मां उहो कमु कयां। बाक़ी अमाल बुछड़ा हूंदा त मां तोखे कन खां वठी जन्नत कोन मोकिलींदुसि, पंहिंजे अमलनि खे तूं सही कर जेकॾहिं तूं चाहीं थो त तूं मूंसां गॾु जन्नत में हुजीं। इहो आहे कंप्लीट जेको असूल इस्लाम जो। शाह लतीफ़ छा थो चवे, आऊं गंदो गुनाहनि में तूं गनी रब गफ़ूर, आऊं गंदो गुनाहनि में तूं गनी रब गफ़ार, तूं जे करम करीं त लहन गम व गुबार, बख़्शी बख़्शणहार ख़ताऊं हिन ख़ताकार जो। असांखे बि ईअं करणु खपे न, बख़्शी बख़्शणहार। जेको ख़ुदि पियो थो अलाह खां घुरे, तव्हां वरी उन खां था घुरो। पाण चई त जेके पाण पिननि तूं उन खां थो पिनी। अलाह फरमाए थो ला तुक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, तव्हांखे अलाह जे रस्ते में जिहाद करणु खपे। विढ़ो छो था कंहिंजे ख़िलाफ़, व मुस्तज़अफ़ीन मिन रिजाल वल निसा वल विलदान, छो त हीणा ग़रीब मिसकीन मर्द औरतूं ॿार जंहिंसां ज़ुल्म थो थिए, उन्हनि खे मेरिट ते नौकरियूं कोन थियूं मिलनि, उन्हनि खे मेरिट ते कमु कोन थो थिए, थाणे में उन्हनि खे कुटनि था, त तव्हांखे वेहणु खपे न, जुलूस कढो। छो थाणे में न ग़रीब खे वॾेरे चवण ते तव्हां ॿधो आहे? छो त उहे मिसकीन छा था चवनि, अरे यक़ून रबना अख़रिजना मिन हाज़ी क़रियत ज़ालिम हला, छो त उहे चवनि था त अलाह साईं हिन ज़ुल्म खां असांखे बचा, या अलाह साईं इन्हनि खां असां ते ज़ुल्म था कनि, असांजे ॿनियुनि ते कब्ज़ो था कनि, असांखे पंहिंजो हिसो कोन था ॾियनि, असांखे थाणे में कुटराइनि था, असांजे पुटनि खे नौकिरी कान थी मिले मेरिट ते, पैसा वठियो ग़ैर मेरिट वारनि खे नौकिरियूं ॾियो था छॾनि, असांजा बचा पढ़ियल आहिनि उहे बुख पिया था मरनि। हाणे हिकिड़े माण्हूअ लाड़काणे में ख़ुदकशी कई आहे, मेरिट ते हुनखे नौकिरी कान मिली। हाणे हिकिड़ो बुज़ुर्ग आहे असांजो दोस्त आहे जेको तरावियूं तरंज में कंदो, हाणे उन टीचर लाइ शायदि अप्लाई कयो, रिटन में 50 मार्कूं, हुन में वाइवा में फेल करे छॾियऊंसि, ऐं यानी जेको कमु आहे उन में 95 मार्कूं रिटन में, ऐं हुते वाइवा में पियो, छो ठगी सॼी वाइवा में था कनि। तो मां अस्तग़फिरुल्लाह मिन ज़ालिक। ऐं पोइ छा था चवनि, ग़रीब मिसकीन हथ था खणनि, चवंदा पालणहार अख़रिजना मिन हाज़ी करे, असांखे हिन ज़ालिम देस मां कढी किथे ॿिए हंधि मोकिल, ज़ालिम अहल हा हिन जा जेके असां रहाकू असां सां ज़ुल्म था कनि, वजल लना मिन लदुनक वलियन, असां वटि को पंहिंजे तरफ़ां मददगार मोकिल, को असांजे पाण संभालींदड़ मोकिल, वजल लना मिन लदुनक नसीरा, ऐं असांखे पंहिंजे तरफ़ां को मददगार मोकिल। त इहो थो चवनि त तव्हांखे छा थियो आहे जो अलाह जे रस्ते में तव्हां विढ़ो छो था। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो, इनशा अलाह ताला वरी सुभाणे 5 रोज़े में गॾु हूंदासीं, सहरीअ में इंतज़ारु कंदव, ऐं अॻिते हली वरी क़ुर जो नूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं तव्हां ते मां इनशा अलाह पहुचाईंदुसि। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।